सुठा असांजो रस्तो छो रोके थी? तुरा ॿुधा तुआरो चाचो शेरू किथे आहे? सोडा तू जान शेरू जाने तू असां सां दुश्मनी न कर। सुठा असां मञूं था तूं जवान आहे पर असां सां तूं दुश्मनी करे सुठो नथो करे। अरे मूंखे सॼी ख़बर आहे त तव्हां केतिरा मोतबर आहियो। ॿुधायो इहा चोरी किथे आहे ऐं कंहिंजे चवण ते तव्हां चोरी कई आहे? सुठा चोरी छाजी चोरी? असांखे कम सां वञणो आहे, असांजो रस्तो छॾ। अरे तव्हांजो रस्तो ईअं आसानीअ सां छॾंदुसि? तव्हां इज़त में कोन सम्झो हा? ॿियो अली तुरे जो कम ई रही वियो, अच त हलूं। सोडा सोडा मुझे माफ कर। ॿुधा तुरा ॿुधा सची सची त कंहिंजे चवण ते चोरी कई हुई त मुंडी लाइ छॾींदो मां। ॿुधा सोडा सोडा मां तो सच ॿुधाईंदो। ॿुधा सोडा असां कमदार कोड़े जे चवण ते इहो कमु कयोसीं। शेरूअ जे चवण ते तेरा तुंहिंजे दर ते छॾियासीं जीअं तूं चोर थी। उथ उथ उथ। शेरू खे ॾिसां कोड़े आयास ऐं हिबत खान खां बि साह वठितुसि। हलो चल तो हिक हिक जी क़ीमत भरी आहे ज़िंदगी आहे या मश्करी आहे। बेचारो गुलाम से मलाखड़े जो ॿुधी भॼी वियो। ज़िंदगी बि वॾी मश्किरी कई आहे गुलाम सेन सां नंढा रईस। चाकर खान अयाज़ खान जो नालो ॿुधी चङनि भलनि जा संदरा ढिला थी वेंदा आहिनि। इहो वरी गुलाम हुसैन कहिड़ी बाग़ जी मूरी आहे। भॼी वियो भाॼो करके जाइ जो आयो हो शेरे सिंध थियण। सही तो चवई चाकर खान। हाणे इहो कुर्बान मंडो टिक 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 कंदो सॼो ॾींहुं पंहिंजे पुट खे वते ॻोल्हींदो। पर नंढा रईस कुर्बान खे गुलाम सेन कॾहिं बि न मिलंदो ऐं तुंहिंजो मल बग़ैर मुक़ाबले खटे ईंदो। जेकॾहिं गुलाम सेन जे बदिले ॿियो को मैदान ते लही पवे त पोइ रईस नंढा असांजो मल वरी कहिड़ो अलड़ आहे। जेकॾहिं ॿियो को अची वियो न उनखे असांजो मल घुमाए घुमाए मैदान में दिब कढींदो। ॿियो छा? सचो आई चाकर खान। हाणे हल तली बाबा साईं सां सलाह मशवरो कयूं। हा रईस नंढा हलूं था। वॾो रईस परेशान हूंदो उनखे ख़ुशख़बरी ॿुधायूं था गुलाम सेन ॻोठ छॾे भॼी वियो। रईस वॾा मंझंदि थी वई आहे। गुलाम सेन जेको अतो पतो ई कोन्हे को। फोन बि बंदि अथसि। असां त ॾाढा परेशान आहियूं। बेशक कुर्बान परेशानी जहिड़ी ॻाल्हि आहे। गुलाम हुसैन तुंहिंजो पुटु यूं राति खां वठी गुम आहे। बाबा शाम मलाखड़ो आहे ऐं मलाखड़े जो मैदान तयारु थी वियो आहे। इहा सॼी रांदि हैबत खान रचाई आहे। हाड़ियो कंहिंजा ख़बर अथसि त मलाखड़ो हाराए वेंदो न। इन ई करे गुलाम हुसैन खे अगवा कराए अथई। हाणे छा थींदो? किथे हैबत खान मुंहिंजे पुट खे को नुक़सान त कोन ॾींदो न? कुर्बान तूं फिकुर न कर। वॾेरो हैबत खान ईअं कोन कंदो। बसि उहो रुॻो इहो होको ॾींदो त गुलाम हुसैन भॼी वियो आहे। हिनजो मतिलबु त वॾेरो हैबत खान बिना मुक़ाबले खटी वेंदो। हा कुर्बान वॾेरो हैबत खान बिना मुक़ाबले खटे वेंदो। पर हुन मां इहो असांखे फ़ाइदो पवंदो त राति वॾेरो हैबत खान गुलाम हुसैन खे आज़ादु करे छॾींदो। रईस मां हैबत खान जी इहा चाल कामयाबु थियणु कोन ॾींदुसि। गुलाम सेन नाहे त छा मां गुलाम सेन पारां वठंदुसि। न कुर्बान तुंहिंजी जंग अञा सही न आहे। तूं सब्र कर अलाह भलाई कंदो। हाणे वे कुर्बान।
ख़बर न आहे त गुलाम हुसैन केॾांहुं गुम थी वियो। हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं त मूंसां मिलंदो आहे, इहो ॾींहुं बि गुसाए वियो। मलाखड़े जे करे तूं पंहिंजी मोहबत खे विसारे छॾियो आहे। हाणे आयो न, मां बि रुसी वेंदीसांइ, भली पियो मूंखे सॼो ॾींहुं परचाए। केरु आहीं तूं? हिते छो आयो आहीं? मां गुलाम हुसैन जो दोस्त आहियां। मूंखे गुलाम हुसैन मोकिलियो आहे। गुलाम हुसैन पाण किथे आहे? गुलाम हुसैन कंहिं मुसीबत में फासी पियो आहे। हू पाण नथो अची सघे, उन करे मूंखे मोकिलियो अथसि। मुसीबत में? अल्लाह ख़ैर करे। गुलाम हुसैन कहिड़ी मुसीबत में फासी वियो आहे? मूंखे का ख़बर न आहे। बसि गुलाम हुसैन जी मूंखे फ़ोन आई हुई। उन मूंखे चयो मुंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे, तूं सिद्धरा खे फलाणी जॻह ते वठी अच। गुलाम हुसैन जी फ़ोन ऑफ थी वई, अञा ताईं बंदि आहे। पर मां तो ते एतबार छो कयां? मां त तोखे नथी सुञाणां। हू गुलाम हुसैन खे चयो हो हू मूंखे कोन सुञाणंदी, मूंसां छो ईंदी? त उन चयो तूं सिद्धरा खे निशानी ॾिजांइ। त पोइ ॾे निशानी। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, हली चाहे न हली। चाकर खान किथे या हरकत तुंहिंजी ॾिना आहे न, रईस रांझन खान खे ड्रोड़ाए सकाए छॾियो अथई। रईस वॾा, इहा रांदि मूं रचाई आहे। मूं ॾिठो त असांजे मल में हाल न आहे, हू मल हाराए वेंदो, तॾहिं मूं इहो क़दम खयो आहे। हिन जो मतिलबु आहे त गुलाम हुसैन मलाखड़े ते कोन ईंदो। इहा तव्हांजी मर्ज़ी आहे रईस। जेकॾहिं मां हुकुम कयो गुलाम हुसैन खे कोडरनि जा डंडा हणी करे पेर खां मंटो करे मैदान में वठी अचूं। न चाकर खान, ज़ख़्मी शीर वधीक ख़तरनाक हूंदो आहे, ऐं जेकॾहिं हुनखे कुतो बणाइणो आहे न त शींहं खे पिंजरे में बंदि रखो। त पोइ ठीकु आहे रईस, मां शींहं खे पंहिंजे ॼार में फासाए रखां थो। चाकर खान, मैदान जा हाल अहवाल ले। रईसा, मैदान में वॾी रश आहे, परे परे खां माण्हू अचनि था। त पोइ असां बि तयारी कयूं। रईस वॾा, जॾहिं मलाखड़ो ई नथो थिए त पोइ तयारी छाजी आहे? असां त ज़रूरु हलंदासीं, पर जेकॾहिं वक़्त ते गुलाम हुसैन न पहुतो त पोइ पंहिंजो मतिलबु बिना मुक़ाबले खटी वञण जो ऐलान कंदासीं। वाह रईस वॾा, वाह वाह जी अकल जी डोड़ पई अथव। जॾहिं असां वेंदासीं मलाखड़े में, असां उते बीठा हूंदासीं ऐं उते गुलाम हुसैन पुॼंदो ई न, त पोइ असांजे मल खे मल खटण जो ख़िताब ॾेई करे इनाम ॾींदा। ठीकु आहे, मां तयारु थी अचां थो, पोइ हली था रईस रांझनि ते ठठोलियूं कयूं।
ही तू मूंखे किथे वठी आयो आहीं? मूंखे त गुलाम हुसैन ही जगह ॿुधाई हुई। तू मूंसां धोखो त नथो करीं? ख़बर अथई न त मां केरु आहियां? मां रईस हैबत ख़ान जी धीउ आहियां, जंहिंजी हिकिड़ी हकल सां हाथियुनि जो बि हाँ फाटी पवंदो आहे। हा वॾेरी, मां तोखे सुञाणा थो ऐं तुंहिंजे पीउ हैबत ख़ान खे बि सुञाणा थो। बिलावल जी बदमाशीअ खां त शैतान बि पनाह घुरी आहे। अच्छा, इहा हरकत तुंहिंजी आहे। हाणे तोखे बर्बादी खां केर बि नथो बचाए सघे। तू मुंह में न पर कारे नांग में हथ विधो आहे। सियाणनि सच चयो आहे त औरत खे अकुल खूड़ीअ में हूंदो आहे। हाणे मां तोखे ॿुधाईंदुसि त मर्दनि खे चमाटूं कीअं हणबियूं आहिनि। बिलावल, तोखे पंहिंजे अंजाम जी ख़बर नाहे छा? फिलहाल तूं पंहिंजो सोच। बिलावल, हथ छॾ मुंहिंजो। जेकॾहिं हिन बारे में मां बाबा खे ॿुधायो त तोखे ख़बर आहे न तुंहिंजो कहिड़ो असरु कंदो। तूं पंहिंजे पीउ खे कुझु ॿुधाइण जे लाइक़ ई न रहंदी आहीं। मां मर्द आहियां। मर्द जो दिमाग़ औरत जे दिमाग़ खां 1000 भेरा वधीक हूंदो आहे। बिलावल, अञा बि तो वटि वक़्तु आहे। मूंखे जितां खयो अथई न हुते ई छॾे अच। मां तोखे बख़्श करे छॾींदसि। मां त तोखे तुंहिंजे घर छॾे ईंदुसि, पर पहिरियां तोखां प्लान त वठां। मां तोसां ज़बरदस्ती शादी कंदुसि। बिलावल, ज़बरदस्ती शादियूं न आहिनि थींदियूं। ज़बरदस्ती चमाटूं त हणी सघजनि थियूं न। मूंखे तुंहिंजी आकड़ भञणी आहे, तुंहिंजो कंध झुकाइणो आहे। जोधा, ॿे ख़बर गुलाम हुसैन जो को अतो पतो पियो? हैबत ख़ान, तूं असांजी शराफ़त खे बुज़दिली समझी वॾी ग़लती करे रहियो आहीं। शायदि तोखे ख़बर न आहे त बीठल पाणी वांदड़ पाणी खां वधीक ख़तरनाक हूंदो आहे। सरदार साईं, मां सॼो तर ॻोल्हियो आहे, पर गुलाम हुसैन जो को अतो पतो ई नथो मिले। हुन कमज़र्फ़ इंसान सदाईं असां सां ईअं कयो आहे। हार जे डप खां चोरीअ असांजे माण्हुनि खे कुते वारो चक हणंदो आहे। मलाखड़ो तुम्हारे कोन थो सघे, उन करे गुलाम हुसैन खे अगवा कराए गुम करे छॾियो अथसि। जोधा, सोच सोच त हैबत ख़ान गुलाम हुसैन खे किथे रखियो हूंदो। ॻोठ जा लोफर गॾु कर, जांच कर। अॼु मां ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो कानूनी कम गैर कानूनी अंदाज सां कंदुसि। सरदार, जेकॾहिं मूंखे इहा ख़बर पइजी वञे हा त हैबत ख़ान गुलाम हुसैन खे किथे रखियो आहे, त ख़ुदा जो कसम आहे मां तव्हां खां इजाज़त ई न वठां। लोफर साण खणी मां हैबत ख़ान जा टीनी खड़काए छॾियां। मूंखे गुलाम हुसैन अॼोके ॾींहं में खपे। वञ दोदा वञ, मां तोखे मोकल थो ॾियां। जीअं वणई तीअं कर। रिवायती कमदार थी ॾेखार, पर गुलाम हुसैन खे ॻोल्हे हथु कर। ठीकु आहे रईस, मां पंहिंजे यार रिटायर्ड सूबेदार सजण सां थो मिलां। हो पंहिंजे वक़्त में हैबत ख़ान जी साॼी बांह थी रहियो आहे। ठीकु आहे, वञ। अॼु इहो मुक़ाबिलो हर हालत में थियणु घुरिजे। कुर्बान, मां तोखे केतिरो सम्झायो त छॾे न वॾेरनि जी रांदि खे। असां ग़रीब माण्हू, असांजो छा वञे पहलवानीअ सां। वॾेरा साम्हूं दुश्मनियूं था कढनि। ख़बर न आहे मुंहिंजो पुटु गुलाम हुसैन अलाए कहिड़नि हालनि में हूंदो। सुमल महलूं मुड़सनि ते ईंदियूं आहिनि ऐं मुड़स थी मुंहुं ॾींदासीं। इन मल खे शल मार पवे। इन त असांजा नस्ल ई लोड़े छॾिया आहिनि।
मुंहिंजो भाउ मुख़्तियार अलाए काॾां गुम थी वियो। उन जी ज़ाल खे निकाह मथां निकाह विझी चंडो चाकर खणी वियो। तुंहिंजी टंग भञी छॾियऊं। हाणे मुंहिंजे पुट जो सिर खणंदा अलाए छा। ख़ुदा जी मार पवंदनि। सुमल तूं दिलि न लाइ। ज़ालिम जो रसो डिघो ज़रूरु हूंदो आहे, पर हुनजो अंजाम ॾाढो बुरो थींदो आहे। तूं दुआ कर। ॿुधो आहे त माउ जी दुआ ऐं रब जी रज़ा में लिथी न आहे हूंदी। कुर्बान, मुंहिंजो त वार वार बि दुआ थो करे त ग़ुलाम हुसैन जिते बि हुजे अलाह जी पनाह में हुजे, उनजो ख़ैर हुजे। कुर्बान, तूं बि ईअं हथ हथ ते रखी त न वेह न। वञ सरदारनि ॾे का जांच त लही अचु न। अलाह साईं मुंहिंजे ॿचिड़े ॾे ख़ैर करे। अलाह साईं तूं पंहिंजी पनाह में रखजांसि, वॾी हयाती ॾिजांसि। अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर कंदो। दिलि न लाइ। उथ लट खणी आ, उथ। हाणे त सिदरा खे वापसि अचणु घुरिजे हा। ॾाढी देरि कई अथसि। किथे छोरी गुलाम सिंह सां भॼी त न वई? जेकॾहिं भॼी वई त ॾाढो सुठो कयईं, न त हिन दीवारनि सां मथो टकराए टकराए मरी वञे हा ऐं कुझु बि न वरेसि हा। सिदरा, मुर्सी कजांइ। जे भॼी वई आहीं त वापसि हिते न अचिजांइ, न त रेस हेबत ख़ान तोखे ज़िंदा दफ़नाए छॾींदो। सिविल अस्पताल नथी ख़बर छा? हिनखे पड़े वारे वटि बिहार जे असांजे शहर में मिलावट का ॻाल्हि न आहे। हे असांजे शहर जहिड़ी अस्पताल हुई आहे। अलाह वॾो आहे। बाबा बाबा फोटो उठी वई बाबा। कुछ बाबा मुझे मारे शरीर बाबा। कोने कदो फोटो ना बाबा ने मुझे बचाया बाबा। कुछ कोने कदो बाबा मुझे मारे शरीर बाबा। कौन ने तो मारे? को फोटो को मुल्क जो वाल लिया तो के बस मारे शरीर बाबा। मुझे लिखा है बाबा। बाबा मुझे लिखा है बाबा। यार खोलो। हेलो किथे लिखा थी पंहिंजे पुट खे कढाइस बाहर। थोड़ा मुझे गाल ॿुध। मुझे घर में भी इहा जेका बड़बड़ थो करी न, या बड़बड़ बंद कर। कुछ भी मुझे पुट खे थियो न, ऐं तो मां मुझे पुट खे को कंडो लॻो ॾाढो पछताई। मां चवां थो ॾाढो पछताईंदे। गुड़ा तुम्हारे पुट कम ही अड़ो क्यों कमी ना पारो पछताईंदा। बस तलाइन बस तला। गुड़ा तुझो पुट मुझे साम्हूं आयो न, इन कोड़ीअ सां उन जा टुकर करे छॾींदो मां। टुकर हाँ। यो सोढो त किथे बि बची वियो। लॻे थो त इहो छोरो मुझी बाउंड्री बंद करण जे चक्कर में आहे। कयो सा को न को मिलो। बाबा बाबा फोटो भयो। हलो तू मत कर बाबा। फोटो ॾाढो ख़तरनाक आहे बाबा। छुको न कंदो तोखे सुठो। मां वेठो आहियां न। मुझे हूंदे तुझो वार बि न करे सघंदो। सुठो सब्र कर। हे सोढे की त ख़बर ई कान्हे त कमदार कोड़ो हो, कारीगर नाक जंहिं वण जे पाड़ में नाक जो बिर हुजे, उन वण जे डार ते पखी पंहिंजा आखेरा न ठाहींदा। हिकु न गुहियो मांसि
त हिन धरतीअ ते ने सोढे जो वजूद ही न हूंदो। बस कर वेठो आहियां, कुछ भी न करे सघंदो। बस माठड़ी करे वेही रहो। हे समूह तौबा कई, असां मल विढ़ण छॾे ॾिनी, पालवानी त हथ खयोंसीं। मूंखे रुगो पंहिंजो पुटु सही सलामत मोटराए ॾियो। कुर्बान मुड़ुस थी दिल जे दर्दनि खे दिल में लिकाए छॾ। बराबरि मां सम्झा थो तुंहिंजे दिल में मातम आहे, पर कुर्बान अलाह मां उमेद छो थो लाई? हूं माण्हू मोकिलिया आहिनि, अलाह कंदो त ग़ुलाम हुसैन मोटी ईंदो। कॾहिं ईंदो बाबा? हाणे त मलाखड़ी जो टाइम थियण वारो आहे। आख़िर इहे ज़ालिम वॾेरा असांखे जीअण छो नथा ॾियनि? हेबत खान जहिड़ा वॾेरा न बदमाश आहिनि। इन्हनि माण्हुनि पंहिंजे राज सां बदमाशी कई आहे। बाबा, मुंहिंजो तव्हां खां सवा को बि बाली वारिस कोन्हे को। बसि मुंहिंजे पुट जी ॻोल्हा कयो। कुर्बान मूं चयो न, मूं माण्हू मोकिलिया आहिनि ऐं ग़ुलाम हुसैन जल्द मैदान में अची वेंदो ऐं पाण मल विढ़ंदो। बाबा पक था ॾियो न? हा कुर्बान, रुपए मां रुपयो पक थो ॾिए, ग़ुलाम हुसैन अची वेंदो। त पोइ मां वञी सुमल खे तसली ॾियां। हुन बि रोई रोई पंहिंजी अखियुनि जो नूर विञाए छॾियो आहे। हा कुर्बान, तूं सुमल खे वञी तसली ॾे। तूं बि दिल बर्दाश्त न थी, अलाह भलाई कंदो। अयाज़ किथे आहे? मलाखड़े ते वियो आहे छा? न रे सर, नंढो रेस त सुबुह खां घर ई न आयो आहे। ठीकु आहे, अचे त पोइ गॾिजी था निकिरूं असीं। ऐं हा, सिदरा खे चयो त मुंहिंजो बोस्की वारो पटको खणी अचे, मां मलाखड़े ते वेंदुसि। जी रेस, सिदरा मां तव्हांजो पटको खणी अचां? तूं मुंहिंजी पग खे हथ लाईंदे? मां तुंहिंजा इहे ॿई हथ न कटे छॾियां। सिदरा खे चओ त पटको खणी अचे। रेस, सिदरा त घर में न आहे। घर में न आहे त पोइ केॾांहुं वई? न रेस, मूंखे का ख़बर न आहे। जॾहिं खां मां घर में आई आहियां, मूं न ॾिठो आहे सिदरा खे। मां पुछां थो त सिदरा केॾांहुं वई आहे?